हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भली कार। शागिर्द साथियो, अॼु जे प्रोग्राम जी शुरूआत हिन ॻाल्हि सां करियूं था त दुनिया में इहो यादि रखो त अव्हां ॼावा न आहियो, अव्हां मोकिलिया विया आहियो। हिन धरतीअ ते, हिन मुल्क में, हिन इलाइक़े में, हिन ॻोठ ऐं हिन घर में तव्हां मोकिलिया विया आहियो, तव्हां उमाणिया विया आहियो ऐं ऐन उन टाइम ते उमाणिया विया आहियो जंहिं वक़्तु तव्हांजी ज़रूरत हुई। अव्हां हिते उमाणिया विया आहियो हिन वक़्त खे तब्दील करण जे लाइ, हिन समाज खे बहितर करण जे लाइ। त पोइ शिकवा शिकायत न करियो। इहो न सोचो त माण्हू ख़राबु आहिनि, हिते असांजी हले नथी, या आऊं ग़रीब जो ॿारु छा थो करे सघां। न, अव्हां मोकिलिया विया आहियो, अव्हां उमाणिया विया आहियो शिकवा शिकायत करण जे लाइ न। अव्हां हिन वक़्त खे, हिन दौर खे, समाज जे हालतनि खे तब्दील करण जे लाइ मोकिलिया विया आहियो। हीअ ई वक़्तु अव्हांजो वक़्तु आहे, अव्हांजी ज़िमेवारी आहे। ऐं पोइ इहा अव्हांजी हिकमत अमली हूंदी, अव्हांजी ॾाहप, अव्हांजी दानिशवरी, जो अव्हां कहिड़े तरीक़े सां, कहिड़े किरदार सां, कहिड़ी सोच सां, कहिड़े फ़िक्र सां, कहिड़े अमल सां समाज खे तब्दील करियो था, हालतनि खे बदिलायो था, रुख़ मोड़ियो था बहितरीअ ॾांहुं। त शागिर्द साथियो, पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारे छॾियो त ॼमंदा त पखी पोखण आहिनि, वण टिण ॿूटा जानवर। अव्हां उमाणिया विया आहियो। ॼमण हिकिड़ो बायोलॉजिकल अमल आहे, हयातियाती अमल आहे, इहो हलंदो रहंदो। पर अव्हां बहैसियत इंसान जे उमाणिया विया आहियो, उमाणिया विया आहियो दौर खे बदिलाइण जे लाइ, ऐं तव्हां बदिलाए सघो था। शागिर्द साथियो, इहा त हुई अॼु जी ॻाल्हि। हाणे अचो त लतीफ़ जे उन बैत ॾे हलूं था जेको असां ख़ासि अव्हां जे लाइ चूंड कयो आहे। सूंह विञायम सूमरा, मेरो मुंहुं थियो, वञण तित पियो, जित हलण नाहे हुस्न री। मारवी उम्र जी क़ैद में बंद आहे। वो सोचे थी त हाणे त मुंहिंजो कुझु बि न रहियो, पोयां मुंहिंजा पवहार, मुंहिंजा मारू छा सोचींदा हूंदा मुंहिंजे बारे में। न लोई रही, न उन जी लॼ, न मुंहिंजो किरदारु रहियो, न मुंहिंजो कमु। ऐं पोइ इहो ई ॾोरापो हू उमिरि खे ॾिए थी।
लतीफ़ जी ज़ुबानी सूंह विञाय मसूमरा मेरो मुंहुं थियो। जेको हुस्न हो, जेके मुंहिंजा लक्षण हुआ उहे मूं विञाए छॾिया। वञण ते त पियो मुंहिंजे त हलण नाहे हुस्न रे। मुंहिंजो त हाणे उते पियो वञणु थिए, मुंहिंजो रहणु उते आहे जिते हुस्न खां सवाइ हली नथो सघिजे। सुठनि लक्षणनि सां, सुठे किरदार सां ई माण्हू हली सघे थो। सो उहा मुंहिंजी लोई, मुंहिंजो किरदारु ऐं मारूड़नि जी नज़र में मुंहिंजी जेका पोतरता हुई तो विञाए छॾी आहे। शागिर्द साथियो, इन्ही बैत में लतीफ़ असांखे इहो थो पैगाम ॾिए त पंहिंजे किरदार खे चङनि लक्षणनि सां सींगारियो। इहे ई अव्हांखे कमु ईंदा। अव्हां इन्हनि सां ई देर पा ज़िंदा रही सघो था, जीअरा रही सघो था, मरण खां पोइ बि ज़िंदा रही सघो था। कुझु दोस्त ईअं बि चई सघनि था त दुनिया खे बहितर बणायो त जीअं आख़िरत में सुठा लक्षण ई हलंदा, सो उते इन ई हुस्न रीह हली नथो सघिजे। सो पंहिंजे किरदार खे संवारियो। आऊं चवां थो बेशक आख़िरत खे बि ज़हन में रखो, पर हिन दुनिया खे बि न विसारियो। इहो बि यादि रखो त अव्हां चङनि लक्षणनि खां सवाइ हिन दुनिया में हली नथा सघो। जेको हक़ीक़ी हलणु आहे, जेको वाकई ज़िंदा रहणु आहे, वक़ार सां, इज़त सां, सरबुलंदीअ सां, किरदार सां, उन ई हुस्न सां हिन दुनिया में हलण जे लाइ बि तव्हांखे हक़ ऐं सच जो साथ मज़बूतीअ सां ॾियणो पवंदो। त शागिर्द साथियो, हिन दुनिया में हक़ीक़ी माना में जीअरे रहण जे लाइ पंहिंजा किरदार संवारियो, पंहिंजो अख़लाक़ सुधारियो, के नयूं शयूं, के नवां ख़्याल, को नओं हुस्न दुनिया खे ॾेई वञो, जेको देर पा रहे, जेको अव्हां पुॼाणा अव्हां जी वकालत कंदो रहे। असांखे उमेद आहे लतीफ़ जो पैगाम तव्हां ताईं पहुतो हूंदो असराइते नमूने। शागिर्द साथियो, हाणे हलूं था उन्हनि बैतनि ॾे जेके असां ॾे कुझु शागिर्द साथियनि मोकिलिया आहिनि। प्रिया सिंधे पार जी मिड़ी मिठाई, कान्हे कढ़ाई चखीअ जे चेत करे। पढ़ियो था पढ़न करन कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़न जीअं वर्क विरा इन वितरा। अव्हां बैत ॿुधा, यकीनन अव्हांखे वणिया हूंदा। अव्हां बि पंहिंजे आवाज़ में बैत रिकॉर्ड करे असांजे हिन नंबर ते व्हाट्सएप कंदव त असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। सदाईं जे लाइ जी लतीफ़।